सिंधी नौजवान कहिड़ी ग़लती पिया कनि जंहिंजे करे सिंधी नौजवान अॻिते नथा वधी सघनि ऐं मुसलसिल मुफ़िलसी ऐं गुरबत में पिया रहनि। सिंधी ज़बान जी हिकिड़ी चवणी आहे, उत्तम खेती नीच नौकिरी वधंदड़ वापार। इहे जेके चवणियूं हूंदियूं आहिनि इहे इंसानी मुआशिरे जे हज़ारे सालनि जे तजुर्बनि खां पोइ हिकु शक्ल में ईंदियूं आहिनि ऐं असांजा वॾा उहा पंहिंजे ईंदड़ नसुलनि ताईं जेको आहे सो ट्रांसफ़र कंदा ईंदा आहिनि, नस्ल दर नस्ल। ठीकु आहे। हाणे असांजे जेको सिंधी मुआशिरो आहे सदियुनि खां बल्कि हज़ारे सालनि खां 9000 साल खां मतिलबु मिडिल स्टोन एज खां वठी जेको सिंधी मुआशिरो आहे उहो हमेशह जेको आहे न ॿिनि शयुनि ते जेको आहे सो निर्भर रहियो आहे न। हिकिड़ो खेती ऐं ॿियो कारोबार। मूं इहा त हिकिड़ी जेका सो कंफर्म ॻाल्हि आहे त जेके बि क़ौमूं दरिया जे किनारे ते रहंदियूं आहिनि उन्हनि खे जेको आहे सो सभ खां बहितरीनु जेको कमु ईंदो आहे उहो खेती ॿाड़ी ईंदो आहे, यानी कि हारपो ईंदो आहे। उन खां पोइ जेको आहे सो सिंधी क़ौम जी हिकिड़ी ॿी क्वालिटी इहा हुई त सिंधी क़ौम उन दौर खां वठी करे कारोबारी ऐं इनोवेटिव रही आहे। उन्हनि मुख़्तलिफ़ शयूं ईजाद कयूं आहिनि न। त जंहिंमें मूं काफ़ी जॻहियुनि ते ॿुधो आहे, किथे पढ़ियो न आहे, ॿुधो आहे त मिस्र जूं जेके राणियूं हूंदियूं हुयूं उहे सिंध मां जेको रेशम जो कपिड़ो ठहंदो हुयो उन मां साड़ी पाईंदियूं ऐं चवंदा आहिनि त उहो रेशम जो जेको कपिड़ो हूंदो हुयो सॼी साड़ी तव्हां पूरी वेड़े सेड़े जेको आहे सो खीसे में विझो एतिरी मुलायम हूंदी हुई। हाणे इहा शइ मूं किथे पढ़ी त न आहे लेकिन ॿुधी आहे कुझु पुराणनि माण्हुनि खां। लेकिन इहा शइ कंफर्म आहे त उर्तुगुल गाज़ी जेका हिकिड़ी सीरीज़ हुई उन जे शायदि सीज़न 2 में उन्हनि ज़िक्र कयो आहे त असांजो जेको कपिड़ो आहे उहो सिंध खां अचे पियो, रस्ते में आहे। ठीकु आहे। हाणे सिंधी क़ौम जूं ॿ क्वालिटीज़ आहिनि, हिकु खेती ॿाड़ी यानी कि हारपो ऐं ॿी क्वालिटी आहे जेको आहे सो कारोबार, जंहिंखे असांजे वॾनि हमेशह जेको आहे सो सारायो आहे, उत्तम खेती ऐं वधंदड़ वापार। ऐं टियों जेको प्रोफेशन आहे नीच नौकिरी। हाणे असांजा जेके नौजवान आहिनि ग़लती इहा था कनि त उन्हनि पंहिंजे हारपे खे बि छॾियो आहे ऐं उन्हनि पंहिंजे जेको आहे सो कारोबार में बि न घिरिया आहिनि या उन तरफ़ विया न आहिनि ऐं हुननि जेको आहे सो जेको नीच कमु आहे उन जे पोयां जेको आहे सो हथ धोई जेको आहे सो लॻी पिया आहिनि। इन में ॾिसो ॿ ग़लतियूं था कनि, हिकु त कारोबार तरफ़ नथा अचनि ऐं ॿियो जेको आहे सो उत्तम खेतीअ जहिड़े जेको प्रोफेशन आहे उनखे छॾनि था। छो त मां पोएं वीडियो में बि ज़िक्र कयो हुयो त नौजवान छा था कनि, पंहिंजा 5 जरेब ज़मीन खपाए, 5 एकड़ ज़मीन खपाए बि गवर्नमेंट जी नौकिरी था वठनि, उहा बि पटे वाली या कंहिं 4थे ग्रेड जी जेको आहे सो क्लर्की या 5 ग्रेड या 7 ग्रेड जी। नौजवान जेसि ताईं कारोबार तरफ़ न ईंदा तेसि ताईं सिंध जो जेको फ्यूचर आहे उहो बहितर न थींदो। नंढड़ा नंढड़ा कारोबार लॻायो ऐं सरमाएकारी कयो, नंढड़ी सरमाएकारी कयो। कराचीअ में माण्हू बंगाली 50,000 जे सिगरेटनि जे खोखे मां ₹1,00,000 महीनो था कमाइनि। टोटल इन्वेस्टमेंट 50,000 आहे पर महीने में कमाइनि ₹1,00,000 था। सिर्फ़ु न बंगाली बल्कि मुंहिंजा काफ़ी सिंधी दोस्त आहिनि जेके इहो कमु कंदा आहिनि। हींअर थरिया जेके डिफेंस जे मंगलनि में कमु कंदा हुआ कुझु वक़्तु पहिरीं एज़ पंहिंजो बावर्ची ऐं ड्राइवर, उन्हनि हाणे इहे सिगरेटनि जा खोखा लॻाया आहिनि 50,000 लॻाए करे ऐं उहे बि ₹1,00,000 कमाइनि था। मुंहिंजो पर्सनल दोस्त आहे शेख, उहो ₹1,00,000 कमाए थो। कराचीअ में ज़बरदस्त कमु आहे। ऐं उनखां अलावा बाबा जेकॾहिं तव्हां बिज़नेस नथा करे सघो त पंहिंजो जेको हारपो आहे उनखे जेको आहे सो जदीद टेक्नोलॉजी ऐं मुख़्तलिफ़ जेको आहे सो तरीक़नि सां अपनायो त जीअं उन मां तव्हां बहितर कमाए सघो। त जेके असांजा 2 उत्तम कम आहिनि उन्हनि खे तव्हां अपनायो ऐं जेको नीच कमु आहे जंहिंजे लाइ असांखे वॾा मना करे विया आहिनि उनखे छॾे ॾियो, एतिरो न भॼो उनजे पोयां। ॾिसो तव्हांजे जेके ॻोठ आहिनि, पंहिंजे ॻोठ में तव्हां ॾिसो न त 500 घर आहिनि या 1000 घर आहिनि, 500 या 1000 घरनि मां केतिरनि घरनि वटि जेको आहे सो कार आहे। चलो वॾी कार कंहिं वटि न आहे त छा मेराण कार आहे उन्हनि वटि? न। पूरे 500 या 1000 घर में कोई 10 घर बि न हूंदा जिन वटि कार हूंदी। हाणे तव्हांजे 500 घरनि में या ॻोठ जे 1000 घरनि में 10 घरनि में बि कार कोन्हे, मेराण जहिड़ी कार कोन्हे। लेकिन तव्हां कराचीअ में अचो, कराचीअ में सिगरेट जो खोखो हलाइण वारो
सब्ज़ी या फ्रूट जो जेको आहे ठीयो हलाइण वारो या नंढड़ा नंढड़ा कारोबार करण वारा जेके माण्हू आहिनि न, उन्हनि जे घरनि में बि गाॾी आहे। उन्हनि वटि पंहिंजा घर आहिनि। कराचीअ में घर वठणु को आसान कोन्हे, लेकिन इन्हनि माण्हुनि वटि 50-50 लख किरोड़ किरोड़ जा घर आहिनि पंहिंजा। ईअं न आहे त कोई इन्हनि जा वॾा वठी विया हुया। कश्मीर मां हली अचे माण्हू जेको आहे सो पंहिंजी प्रॉपर्टी था ठाहिनि हिते, पंजाब मां अचनि था, केपी पठान अचनि था, अफ़गानी ठाहिनि था। सिंधियुनि खे कहिड़ो मौत थो अचे। बाक़ी असांजा नौजवान उहो ई जेको आहे 125 CD 70 ते वेही करे घेर वारी सलवार पाए करे ऐं जेको आहे टशन हणंदा था वतन शहर में, बसि इन में ख़ुशि आहिनि। अरे अलाह जा बंदा, छॾियो इन्हनि कमनि खे, कारोबार तरफ़ अचो, कारोबार तरफ़ अचो। कारोबार नथा कयो त पंहिंजी जेका खेती ॿाड़ी आहे उनखे जदीद टेक्नोलॉजीअ जे मुताबिक़, जेको निज़ाम आहे अॼुकल्ह जो, उन जे मुताबिक़ उनखे आबाद कयो। यकीन कयो ख़ुशहाल थी वेंदव। तव्हांखे कंहिं मिनिस्टर, कंहिं वॾेरे जी जेको आहे न चापलूसी करण जी ज़रूरत न पवंदी। पंहिंजी ज़मीन आबाई मोरूसी ज़मीन विकिरो करे तव्हांखे नौकिरी वठण जी ज़रूरत न पवंदी। इहा ग़लती छॾे ॾियो, सिंधी नौजवान तरक़ी करे वेंदो। उत्तम खेती, नीच नौकिरी, वधंदड़ वापार। नीच नौकिरीअ खे छॾियो, उत्तम खेती ऐं वधंदड़ वापार खे अपनायो। उम्मीद आहे वीडियो पसंदि आयो हूंदो। वॾी महिरबानी।